जय झूलेलाल। राष्ट्रीय सिंधी समाज मां महेश पी आहूजा अॼु गांधी समाधि ते हिकिड़ो आयोजन कयो वियो। उन में कुछ एवॉर्ड बि ॾिना विया, जीअं त सिंधी रतन एवॉर्ड रितू भेण खे ॾिनो वियो, हिकिड़ो साईं झूलेलाल एवॉर्ड कुमार रामचंदानी साहिब खे ॾिनो वियो, अहिड़ो हिकिड़ो साईं झूलेलाल एवॉर्ड अमित सुगवाणी खे ॾिनो वियो, अहिड़ो हिकिड़ो एवॉर्ड श्री गुलदणे खे साईं झूलेलाल एवॉर्ड ॾिनो वियो। असांजा 12 आयल महिमान ईडर खां जेके हींअर आया हुआ लदाणी नरेंद्र जी, उनखे बि साईं झूलेलाल एवॉर्ड ॾिनो वियो आहे। असां झूलेलाल एवॉर्ड नरेश भाई लालचंदानी खे बि असां ॾिनोसीं। जेके एवॉर्ड छो ॾिना, इन्हनि सुठा कम कया आहिनि। हिन जहान खे अॻियां वधाइण लाइ फूल न त फूल जी पाखरी, त उन करे मां महेश पी आहूजा, प्रकाश रामचंदानी मीडिया प्रभारी, असांजो महामंत्री आहे, प्रेस जो अॻेवान आहे, उनखे बि उन बि असांजो हथ सां हथ वधाए करे कमु कयो आहे। मां उन्हनि सभिनी जो भाउरनि जो, पिंकी भेण आहे, अनेक नियाणियूं भेनरूं, मानी भेण आहे, असां सां जेके टीम सां जुड़ियल आहिनि। अॼु मुकेश लखवाणीअ खे असां संगठन मंत्री जो बि पद ॾिनो आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं असां ईअं बि चई रहिया आहियूं कि अगरि शेवक जी घरवारी अगरि असांखे वॾो पद वठे त असां उन्हनि खे बि शेवा करण जो मौक़ो ॾींदासीं। असांखे हर नियाणीअ खे, हर भाउ खे चवणो आहे, स्वागत करिणो आहे। इन मौक़े ते हरेश कुमार तुलसीदास खे बि पग वाराए करे उनजो असां स्वागत कयोसीं। कंहिंजा नाला वठी, कंहिंजा नाला वठां, सभु मुंहिंजा भाउर आहियो, सभु मूंसां गॾु आहियो, अचो, जुड़ो जोड़ो राष्ट्रीय सिंधी समाज में। मुंहिंजो नंबर अथव 98 25 25 926। हीअ हिकु राष्ट्रीय सिंधी समाज रजिस्टर संस्था आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो गांधी समाज। जय झूलेलाल। मां अॼु तमामु घणी ख़ुशि आहियां कि हिते मुंहिंजे पंहिंजे जन्म स्थान ते अची करे ऐं जेको अवार्ड मां जूनागढ़ में कैटरिक जी सर्जरी जे करे मिस कयो, मुंहिंजे पंहिंजे जन्म स्थान ते मिली रहियो आहे। इन लाइ मां श्री महेश आहूजा, वाइस चेयर प्रेसिडेंट गुजरात जी, तमामु घणी आभारी आहियां कि मुंहिंजे शेवाउनि जो क़दुरु करे। मां हिकु साहित्यकार आहियां, मुंहिंजे लेखन जो क़दुरु करे, मुंहिंजी समाज शेवा जो क़दुरु करे, हुननि जेको मुंहिंजो मान वधायो आहे, उन लाइ मां हमेशह हमेशह उन्हनि जी आभारी रहंदमि, राष्ट्रीय सिंधी समाज जी आभारी रहंदमि। राष्ट्रीय सिंधी समाज जंहिं मूंखे गुजरात चेयरपर्सन जो पोस्ट ॾिनी आहे, मां आभारी आहियां श्री कमल वर्धानी जी, श्री महेश आहूजा जी। हमेशह असां उन्हनि लाइ ईअं सेवाऊं ॾींदा रहूं ऐं समाज सेवा कंदा रहूं, इहो ई मुंहिंजो उद्देश्य आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जितेंद्र जेठानी ॻाल्हाईंदा। जय झूलेलाल। मां जितेंद्र जेठानी अहमदाबाद खां राष्ट्रीय सिंधी समाज तरफ़ां हिते आयल आहियां ऐं असां हिते सुबुह जो शहीद हेमू कालाणीअ खे पुष्पांजलि कईसीं। सभु हुते इकट्ठा थियासीं। जाम वॾी टीम हुई हिते असांजी राष्ट्रीय सिंधी समाज जी, ऐं अॻियां बि अहिड़ा कार्य राष्ट्रीय सिंधी समाज कंदो रहंदो, इहा मूंखे पूरो विश्वास आहे। असां महेश भाईअ जो हथ वधायूं, उन्हनि खे अॻियां वधायूं त असां सिंधी समाज अॻियां वधंदो। जय धन्यवाद। जितेंद्र जेठानी जो स्वागत शाल पाए करे कयो वेंदो। हींअर प्रकाश भाई रामचंदानी। मां स्वागत थो कयां श्री लदाणी जो, श्री महेश आहूजा HK वारा, ऐं हिन खां सवाइ नरेंद्र बंबाणी, असांजी भेण रितू भाटिया, ऐं ॿिया जेका बि हिते असांजा महिमान आया आहिनि। जितेंद्र, उन स्वागत थो कयां हिन कार्यक्रम में। ऐं असां उन्हनि खे जेको जूनागढ़ झूलेलाल अवार्ड श्री महेश आहूजा ऐं उन सां गॾु ॿिया जेका महिमान आया आहिनि विशाल भाटिया, उहे ॾेई रहिया आहिनि। जय झूलेलाल। मां नरेंद्र लदाणी नॉर्थ गुजरात जे ईडर मां आयल आहियां ऐं हिते हेमू कालाणी जे श्रद्धांजलि जे कार्यक्रम में असां राष्ट्रीय सिंधी समाज पारां श्रद्धांजलि ॾिनीसीं, श्रद्धा सुमन अर्पण कयासीं ऐं सभु गॾिजी करे हिन ते गॾु थिया आहियूं। धन्यवाद। जय झूलेलाल। असांजे नेता खे छो भुलिजूं, जेको हमेशह असांखे जहान खे पंहिंजे मीडिया तरफ़ां असांखे नॉलेज ॾींदो आहे। आदिपुर गांधीधाम में
अहिड़ा शेर उन्हनि जो स्वागत असां करे रहिया आहियूं। हरेश कुमार तुलसीदास जेके विशेष असांजे गुजरात सेल जा बि वॾा आहिनि, हरेश कुमार तुलसीदास जो मां स्वागत करे रहियो आहियां। धन्यवाद। जय झूलेलाल। जय झूलेलाल। आयो लाल गयो झूले